सिंध मुंहिंजी अमा सूह तुंहिंजी मथां छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां सिंध मुंहिंजी अमा दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो सिंध मुंहिंजी अमा सूह तुंहिंजी मथां छा लिखां सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं इख़्लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिशवरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनक़लाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिकु मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिक नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए। सॼी दुनिया में मौजूदु सिंध जा आशिको रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां आऊं आहियां तव्हांजो पंहिंजो मशकूर फलकारो सलाम क़बूल कंदा। तव्हां जिते बि हुजो, ख़ुशि हुजो, शादो आबाद हुजो। मुज़िद सामाईन, हिन वक़्तु सिंध में हिकिड़ो वॾो बस छिड़ियो आहे। उहो इहो त सिंधी अदबी संगत केतिरनि सालनि खां सिंधी ॿोली, क़ौमी ॿोली जी तहरीक हलाए पई ऐं केतिरा ई मुज़ाहिरा, केतिरा ई यादाश्तनामा ऐं केतिरा ई ख़त, मतिलबु त जिदोजहद जो हर तरीक़ो सिंधी अदबी संगत जे तरफ़ां अपनायो वियो ऐं हर साल इहो मुतालबो दोहरायो थो वञे ऐं उन सां गॾु सॼी सिंधी क़ौम गॾु हूंदी आहे ऐं सॼी सिंधी क़ौम सिंधी अदबी संगत सां गॾु इहो सिंधी ॿोली, क़ौमी ॿोली जे मसइले ते उथे थी, गॾु थिए थी, मुतालबा करे थी। ताज़ो सिंध जे अदीबनि जे तरफ़ां सिंध असेंबली जे मेंबरनि खे हिकिड़ो ख़त लिखियो वियो, जेको ख़त सोशल मीडिया ते बि आयो ऐं मुख़्तलिफ़ जेको सो हवालनि सां हू पब्लिश आहे ऐं जीअं वधि खां वधि सिंध असेंबली या पार्लियामेंट जी जेके बि मेंबर आहिनि उन्हनि सभिनी ताईं उहो ख़त पहुचे। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन ॿई ने अहम मसइले ते क़दम खणण लाइ या पंहिंजो किरदारु अदा करण लाइ रेडियो वॉइस ऑफ सिंध बि हिकु सुवालनामो जारी कयो, जेको मुख़्तलिफ़ ॾात धणियनि खां या ॿोली जी जिदोजहद कंदड़ जेके माण्हू आहिनि उन्हनि ॾांहुं बि इहो सुवालनामो मोकिलियो वियो आहे ऐं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे डायरेक्टर मोहतरम जाफ़र मेमण जे तरफ़ां मूं ताईं बि इहो सुवालनामो पहुतो। उन सुवालनामे जी रोशनी में तव्हां सां मुखातिब थियां थो। मुज़िद सामाईन, जीअं त
तव्हांखे ख़बर आहे त सिंधी ॿोली तारीख़ी तरह हिकु तमामु वॾी अहमियत रखंदड़ ॿोली आहे। ही ॿोली हज़ारनि सालनि जी तारीख़ रखे थी ऐं मुख़्तलिफ़ नमूननि सां हिन ॿोली में इज़हार बि थींदा आया आहिनि। सॼो लोक अदब सिंधी ॿोली सां भरियो पियो आहे। लोक कहाणियूं आहिनि, लोक दास्तान आहिनि, गीत आहिनि, गुजारतूं आहिनि, ॾोर आहिनि, बैत आहिनि, ॾस आहिनि, प्रोलियूं आहिनि। मतिलबु सिंधी लोक अदब दुनिया जे सुधरियल ॿोलियुनि के लोक अदब जेतिरो ई शाहूकार आहे ऐं उनजो हिकु पंहिंजी वॾी तारीख़ी अहमियत आहे। सिंधी ॿोली जेतिरी सिंध क़दीम आहे, सिंधी ॿोली बि ओतिरी क़दीम आहे जेतिरी सिंध जी सकाफ़त क़दीम आहे। सिंधी ॿोली बि ओतिरी क़दीम आहे ऐं सिंधी ॿोली जी अहमियत न सिर्फ़ु हींअर पर हज़ारनि सालनि खां सिंधी ॿोली लिखी ऐं पढ़ी वेंदी हुई। सिंधी ॿोली जे लिखियल किताबनि जा तर्जुमा दुनिया जे मुख़्तलिफ़ ॿोलियुनि में थिया ऐं अहिड़े ई नमूने सां हिन ॿोली जे ज़रिए सिंधी माण्हू पंहिंजी ॾाप सॼी दुनिया ताईं पखिड़ींदा रहिया। मामून रशीद जे ज़माने में अरबन सिंध फतेह करण खां पोइ जेको बि इल्मी ज़ख़ीरो सिंध मां हथु कयो हो उन ज़ख़ीरे जो अरबी में तर्जुमो थियो ऐं उन खां पोइ अरबी खां पोइ दुनिया जे मुख़्तलिफ़ ॿोलियुनि में तर्जुमो थियो, फारसी में तर्जुमो थियो, अंग्रेज़ी में तर्जुमो थियो। त अहिड़े नमूने सां सिंधी ॿोली हिकु अहिड़ो ज़रियो रही जंहिंसां सिंधी माण्हुनि जी ॾाप, सिंधी माण्हुनि जा तजुर्बा, सिंधी माण्हुनि जूं सोचूं, सिंधी माण्हुनि जो फ़िक्र ॿाहिरि पहुतो। उन्हनि किताबनि जा तर्जुमा थिया जिन क़ौमनि उन तर्जुमनि खे पढ़ियो, सम्झियो ऐं अहिड़े नमूने सां सिंधी ॾाप जो ज़ख़ीरो दुनिया जी ॿियनि ॿोलियुनि ॾांहुं बि मुंतक़िल थियो। क़ुरान पाक जो दुनिया जी जेकॾहिं कंहिं ॿी अरबी ज़बान खां सवाइ जेकॾहिं की ॿी ॿोली में तर्जुमो थियो सो बि सिंधी ॿोली में थियो। क़ुरान पाक जे तर्जुमो सिंधी ॿोली में थिए इहो बि सिंधी ॿोली खे वॾो एज़ाज़ हासिलु आहे ऐं उन सां गॾु उनजी अहमियत आहे त अरबन जॾहिं सिंध फतेह कई त उन्हनि खे ज़रूरत पई त उहो सिंधी ॿोली में क़ुरान जो तर्जुमो कराए ऐं इस्लामी नज़रिए खे मुख़्तलिफ़ हंधनि ते पहुचाइनि। त उन मज़ा ई हिन ॿोली जी अहमियत जी ख़बर पए थी। बरतानवी दौर में सिंधी ॿोली जी वॾी अहमियत हुई। सिंधी ॿोली खे दफ़्तरी ज़बान करार ॾिनो वियो। ऑफिसरनि लाइ इहो लाज़मी ठहिरायो वियो त हू सिंधी ॿोली सिखनि, सिंधी ॿोली में ॻाल्हाइनि, सिंधी ॿोली खे सम्झनि ऐं उन खां पोइ मौजूदा सिंधी अल्फ़ाबेटिक ठही, सिंधी में तालीमी सिरिश्तो ठहियो। ख़ुदि थाणनि में जेका FIR में जेका ॿोली दाख़िल थींदी आहे, जेका लिखी वेंदी आहे थाणे जी ॿोली, उहा बि सिंधी में जेका सा थी। सिंधी ॿोली कोर्टनि में इस्तेमालु थी। बरतानवी दौर में त इहो हो त तव्हां जेका दरख़्वास्त लिखो उहा दरख़्वास्त तव्हां कहिड़ी बि ॿोली में लिखो पर उन जो तर्जुमो तव्हां सिंधी ॿोली में जेकॾहिं न लिखंदा त उहा दरख़्वास्त ॿुधण में ई कान ईंदी। त इहा वॾी अहमियत हुई बरतानिया जे ज़माने में। बरतानवी दौर में सिंधी ॿोली जी तमामु वॾी अहमियत हुई। ख़ुदि भर वारे मुल्क हिंदुस्तान में
बस सिंधी ॿोली खे हुतां जे हिंदुस्तान में केतिरियूं ॿोलियूं उते जिते ॿियनि ॿोलियुनि जी अहमियत खे तस्लीम कयो वियो, क़ौमी ॿोलियूं करार ॾिनो वियो, उन में सिंधी शामिल आहे। बैन अवी तरह हुनजी हींअर इहा अहमियत आहे हिन वक़्तु जॾहिं इंटरनेट, गूगल या ॿियो जेको सो जदीद जेको कंप्यूटर एज में जॾहिं पाण दाख़िल थिया आहियूं त उन में सिंधी ॿोली खे आम करण में सिंध जे आशिक़नि, सिंध जे ॿोली जे माहिरनि सिंधी ॿोली खे कंप्यूटर जी ॿोली में शामिल कयो। सिंधी ॿोली कंप्यूटर ते बि ॻाल्हाई लिखी वञे थी ऐं इस्तेमालु कई वञे थी ऐं प्रिंटिंग मीडिया में बि कंप्यूटराइज़्ड सिंधी ॿोली थियण खां पोइ ख़ुदि छपाई जो जेको कमु आहे उहो उन में बि इलाही सहूलियतूं थियूं आहिनि ऐं ॿोली जा माहिर कंप्यूटर जी दुनिया में बि सिंधी ॿोली जे लाइ वॾियूं ख़िदमतूं अंजाम पिया ॾियनि। अमरीका पाकिस्तान में जेको अमरीकी सिफ़ारत ख़ानो आहे उन पंहिंजी वेबसाइट बि सिंधी में ठाही आहे। यानी अमरीकी सिफ़ारत ख़ाने खे ज़रूरत पई त हू सिंधी ॿोली में वेबसाइट ठाहे। त जॾहिं ॿिया माण्हू सिंधी ॿोली खे तस्लीम कनि था, अरबन पंहिंजे ज़माने में सिंधी ॿोली खे तस्लीम कयो, बरतानियावी कब्ज़े जे दौरान बि सिंधी ॿोली खे क़ौमी ॿोली जो दर्जो मिलियो। उन खां पोइ हिन वक़्तु बि काफ़ी इदारा सिंधी ॿोली में वेबसाइटूं ठाहिनि पिया। ख़ुदि अमरीकी सिफ़ारतखाने में वेबसाइट ठाही आहे। पर सिंधी माण्हुनि जो इहो जेको मुतालबो आहे त सिंधी ॿोली खे क़ौमी ॿोली बनायो वञे, या जेको इहो मुतालबो आहे त पाकिस्तान जे विफ़ाक़ में रहंदड़ जेके बि क़ौमूं आहिनि, उन में पख्तून आहिनि, बलोच आहिनि, पंजाबी आहिनि, सिंधी आहिनि, त उन्हनि जूं पंहिंजूं पंहिंजूं ॿोलियूं आहिनि। त उन्हनि ॿोलियुनि खे बि क़ौमी ॿोलियूं करार ॾिनो वञे ऐं दफ़्तरनि में उन्हनि जो इस्तेमालु थिए। इहो मुतालबो केतिरे अरसे खां सिंधी अदबी संगत कंदी आई आहे। हर साल उन ते मुज़ाहिरा बि थींदा आया आहिनि, मुतालबा बि थींदा आया आहिनि, रैलियूं बि निकिरंदियूं आयूं आहिनि, ख़त बि लिखिया विया आहिनि, याददाश्तनामा बि लिखिया विया आहिनि। ऐं नतीजे में सिंध असेंबली केतिरा ई दफ़ा सिंधी ॿोली क़ौमी ॿोली जो बिल पास कयो, पर उहो पास थियण खां पोइ जॾहिं मथियनि इदारनि में जॾहिं ॿिनि पढ़ड़नि लाइ कानून बणिजण लाइ जॾहिं उहो क़ौमी असेंबली या सेनेट में वञे थो, उते को अकेलो माण्हू उन बिल खे लत हणी ऐं उछले थो छॾे। आउं सम्झां थो त इहो मैंडेट जी तौहीन आहे त हिकिड़ी असेंबली हिकिड़ो कानून पास करे ॾे ऐं सिंधी ॿोली जो बिल पास करे मोकिले ऐं सॼी सिंधी क़ौम उहो मुतालबो कंदी हुजे साॻियूं, ऐं उहो बिल जॾहिं क़ौमी असेंबली में अचे थो त संजीदगी उन ते अख़्तियार न कई वञे, सेनेट में अचे थो त बिल्कुलु हुनजो मज़ाक़ उॾायो वञे उन बिल जो, त आउं सम्झां थो त इहा हिन जमहूरी हुकूमत में जमहूरियत जी बि तौहीन आहे ऐं अवामी मैंडेट जेको आहे उन जी बि तौहीन आहे। यानी किरोड़े सिंधी माण्हू जिन्हनि जे दिलि जी तर्जमानी कंदड़ हिकिड़ो बिल आहे, उहो जॾहिं असेंबली में अचे थो त हिकिड़ो माण्हू उन बिल खे लत हणी उछले थो छॾे। त आउं सम्झां थो त ख़ुदि अहिड़ा जेके असेंबली मेंबर आहिनि या सेनेट जा मेंबर आहिनि जेके अवामी मैंडेट जी तौहीन कनि था, उन्हनि ते त कानूनी क़दम खयो वञे त उहे त मुजरिम आहिनि जमहूरी तरीक़नि जा, जमहूरी उसूलनि जा। त
हिकिड़ी क़ौम मुतालबो कंदी हुजे, उनजी असेंबली मुतालबो कंदी हुजे, ऐं उहो जॾहिं बिल जॾहिं पहुचे त उनखे मज़ाक उॾायो वञे त आउं सम्झां थो त इन्हनि मेंबरनि खे त न करार ॾिनो वञे, उन्हनि खां त इहो हक़ ई फिरियो वञे त उन्हनि इदारनि में वेहण जे लाइक़ु ई न आहे। हींअर जेको ताज़ो सिंधी अदीबनि जे तरफ़ां जेको असेंबली जे मेंबरनि ॾांहुं ख़त लिखियो वियो, खुलियल ख़त जेको लिखियो वियो आहे, उहो खुलियल ख़त अॼु आउं तव्हां सभिनी सां गॾिजी जेके बि सॼी दुनिया में मौजूदु सिंधी तव्हां मुंहिंजो ही आवाज़ ॿुधो पिया, ऐं तव्हां सभिनी सां गॾिजी इहो मुतालबो थो करियां त सिंधी ॿोली खे क़ौमी ॿोली जो दर्जो ॾिनो वञे ऐं सिंध जे अदीबनि जेको ख़त असेंबली मेंबरनि ॾांहुं लिखियो आहे, जंहिंमें उनमें उनखे लिखियो वियो आहे त तव्हां असेंबली जे फ्लोर ते सिंधी ॿोली में ॻाल्हायो। त अॼु आउं तव्हां सभिनी सां गॾिजी उन ई ख़त खे वरजाईंदे ऐं न सिर्फ़ु सिंधी असेंबली पर क़ौमी असेंबली में जेके सिंधी मेंबर आहिनि, सेनेट में जेके सिंधी मेंबर आहिनि, उन्हनि सभिनी खां मुतालबो थो करियां या घुर थो करियां, उन्हनि खे इहा अपील थो करियां, तव्हां सभिनी सां गॾिजी सॼी दुनिया जे सिंधियुनि सां गॾिजी आऊं इहा अपील थो करियां त तव्हां जंहिं बि कानून साज़ असेंबली में वेठल आहियो, सिंधी असेंबली में वेठल आहियो, असेंबली में वेठल आहियो, सेनेट में वेठल आहियो, जिते बि वेठल आहियो उते जेॾी महिल बि तव्हां ॻाल्हायो त तव्हां पंहिंजी मादरी ॿोली सिंधी में ॻाल्हायो। सिंध असेंबली जे मेंबरनि केतिरा ई दफ़ा बिल पास करे मोकिलियो ऐं हिकु शइ वाज़े करे त बिल पास करणु या को कानून ठाहिणु उहो तेसि ताईं त अहमियत नथो रखे जेसि ताईं उन कानून जी या उन बिल जी पासदारी नथी थिए, उन ते अमल नथो थिए। मौजूदु सिंध असेंबली जा मेंबर साहिबान, अॼु जॾहिं आऊं सॼी दुनिया जे सिंधियुनि सां गॾिजी तव्हां सां मुखातिब पियो थियां त आऊं तव्हां खां पुछां थो त तव्हां सिंधी ॿोली खे क़ौमी ॿोली करण जो मुतालबो करे बिल पास कयो, इतफ़ाक़ राय सां पास कयो ऐं उहो मथे मोकिलियो। जेको मथे क़ौमी असेंबली में या सेनेट में कंहिं माण्हू जे साज़िश जो शिकार या रद्द करण जो शिकार थी उहो ते रद्द थी वियो या उछलियो वियो। तव्हां उन ॾिस में छा कयो आहे? हुअणु थी खपे हा त तव्हांजे ठहियल कानून खे जॾहिं मथियल असेंबलियुनि में अहमियत न ॾिनी वई त तव्हांखे त भरपूर पंहिंजी सिंधी असेंबली जे फ्लोर तां इहो आवाज़ उथारणु खपे हा त असां जेको ही कानून पास करे जेको सो मोकिलियो, उन कानून खे अॻिते छो न ॿुधो वियो या उन कानून सां अॻिते छो मज़ाक कयो वियो या उन बिल खे पास छो न कयो वियो। अॻिते तव्हांखे पुछणु खपे हा, तव्हां हिते न पुछो, बिल तव्हां मथे पास करे मोकिलिया। केतिरा दफ़ा तव्हां हितां सिंधी असेंबली जे फ्लोर तां सिंधी ॿोली क़ौमी ॿोली जो बिल तव्हां पास करे मोकिलियो, मथे उहो रद्द थी वियो, उन जे रद्द अमल में तव्हां छा कयो आहे तव्हां खां सुवाल थो पुछां। हिकु मिंट जो बि तव्हां जेकॾहिं एहतजाज नोट करायो आहे, असेंबली जी कार्रवाई रोके तव्हां एहतजाज नोट करायो आहे त असांजे फलाणो जेको सो असां जेको बिल जेको ठाहे तव्हां मोकिलियो, उन बिल खे मथे जेको सो मज़ाक बनायो वियो, उन में असीं जेको सो एहतजाजनि हिकु मिंट जेको सो पंहिंजी कार्रवाई रोकियूं था। छा तव्हां ही कयो? कोन कयो। ऐं नतीजे में
तव्हांजो सिंधी माण्हुनि तव्हांखे चूंडे असेंबली में मोकिलियो आहे। तव्हां हींअर असेंबली जे फ्लोर ते मौजूदु आहियो, तव्हां अकेला पाण त कुझु बि कोन आहियो न। हिकु हिकिड़ो मेंबर जॾहिं 50,000 60,000 80,000 मेंबरनि जो जेको सो मेंडेट खणी उन्हनि माण्हुनि तव्हांखे इन लाइ असेंबली में चूंडे मोकिलियो त तव्हां उन्हनि जी ॿोली जी हिफ़ाज़त कंदा, तव्हां उन्हनि जे कल्चर जी हिफ़ाज़त कंदा, तव्हां उनजे हक़नि जी हिफ़ाज़त कंदा, तव्हां उन्हनि जे इक़्तिसादी हक़नि जी मफ़ादनि जी जेका सा तव्हां हिफ़ाज़त कंदा। तव्हांखे इन लाइ मोकिलियो न। तव्हांखे निंडूं करण लाइ असेंबली में कोन मोकिलियो वियो आहे त तव्हां हुते निंडूं करियो, या तव्हांखे इन लाइ असेंबली में कोन मोकिलियो वियो आहे त तव्हां जेके बिल पास करियो ऐं उन्हनि बिलनि खे उछलायो वञे ऐं तव्हां ख़ामोशी सां मार्च करे वेही रहो। तव्हांखे इन लाइ त सिंध जे माण्हुनि कोन चूंडे मोकिलियो आहे। तव्हांखे सिंध जे माण्हुनि पंहिंजो नुमाइंदो करे असेंबली में मोकिलियो आहे त तव्हां ईअं सम्झो, तव्हां पाण खे अकेलो न सम्झो। तव्हां ईअं सम्झो त तव्हां सां तव्हांजे तक जा जेके बि वोट आहिनि उहे तव्हां सां गॾु आहिनि। तव्हां 7 करोड़ सिंधी माण्हुनि जी नुमाइंदगी कंदड़ मेंबर आहियो, वॾी ताक़त आहियो। तव्हां पाण खे अकेलो छो था सम्झो? तव्हां हिते छो मार्च करे वेही था रहो? तव्हां छो पंहिंजे अहसास ज़िम्मेवारी खां अखियूं पूरो असेंबली में निंडूं था करियो? हैरत जी ॻाल्हि थी थिए, अख़बारनि में असां पढ़ूं था त फलाणो जेको सो असेंबली जो जेको मेंबर हो उहो खोंगरा पे हुन असेंबली में आया। बाबा तव्हां सुम्हण लाइ त हिते असेंबली में कोन मोकिलिया विया आहियो त तव्हां हिते अची निंडूं करियो। निंड लाइ तव्हांखे तमामु घणा वक़्तु आहिनि। तव्हांजी क़ौम जेका आहे उन बेरोज़गारी जो शिकार आहे, उहा बदअमनी जो शिकार आहे। अनेक मसइलनि में तव्हांजी सॼी क़ौम जेके माण्हुनि जिन्हनि माण्हुनि पेरनि उघाड़नि माण्हुनि तव्हांखे हितां वोट ॾेई मोकिलियो आहे, तव्हां उन्हनि जे हक़नि जी हिफ़ाज़त लाइ उते बाबा असेंबली में विया आहियो, निंडूं करण लाइ कोन विया आहियो। त पहिरीं त तव्हां पंहिंजी निंड टोड़े पंहिंजे अहसास ज़िम्मेवारी सां पंहिंजो पाण खे ईअं सम्झो त असां किरोड़े माण्हुनि जी नुमाइंदगी कंदड़ मेंबर आहियूं। उन खां पोइ तव्हां जेको बि कानून पास करियो था उन कानून खे अॻिते जेकॾहिं मज़ाक थो बनायो वञे, हैरत जी ॻाल्हि थी थिए त पीपुल्स पार्टी जी ख़ुदि हिन गवर्नमेंट में ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जे ज़माने खां वठी ही बिल हले पियो। शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टे वारे ज़माने खां वठी ही बिल हले पियो ऐं बार बार जेको सो सिंध असेंबली इन बिल खे पास कंदी आई आहे, पर उन बिल खे अॻिते सिंध असेंबली खां अॻिते वोट नथी मिले। हैरत जी ॻाल्हि आहे। पीपुल्स पार्टी रुगो सिंध असेंबली में मौजूदु कोन्हे, क़ौमी असेंबली में बि सिंधी मेंबर मौजूदु आहिनि, सेनेट में बि सिंधी मेंबर मौजूदु आहिनि। छा तव्हांजा उहे सेनेट में वेठल सिंधी मेंबर ऐं क़ौमी असेंबली में वेठल सिंधी मेंबर ज़िम्मेवार न आहिनि? ज़िम्मेवार न आहिनि सिंध जे माण्हुनि जे हक़नि जे तहफ़ुज़ जा? हुननि ते बि ज़िम्मेवारी आइद थी थिए। हुननि खे बि हितां जे माण्हुनि वोट ॾेई चूंडियो आहे त उन्हनि जे हक़नि जो तहफ़ुज़ कंदा ऐं उन्हनि जा मसाइला हल करण लाइ कानून ठाहींदा। त उन्हनि जी ज़िम्मेवारी आहे त उहे उते छो था निंडूं कनि? उहे उते छो नथा आवाज़ उथारीनि? हिकिड़ो माण्हू जेको जेकॾहिं उन बिल खे, तव्हांजी असेंबली जे बिल खे जेकॾहिं हिकिड़ो माण्हू ईअं रिजेक्ट करे उछले थो छॾे त उन ते जेके पीपुल्स पार्टी या घटि में घटि जेके सिंधी मेंबर आहे उन्हनि खे त वॉकआउट करणु खपे आहे, उन्हनि खे त आवाज़ उथारणु खपे आहे। त सफ़ा चुप जेका आहे, इहो चुप वारो जेको अमल आहे, इहो ख़ुदि जमहूरी उसूलनि जी लताड़। तव्हां जमहूरी नुमाइंदा आहियो त तव्हां जमहूरी क़दरनि खे बि सुञाणो, जमहूरी जेके हक़ आहिनि उन्हनि जी पासदारी करियो, उन्हनि हक़नि लाइ तव्हां जिदोजहद करियो, उन्हनि हक़नि लाइ तव्हां ज़िम्मेवारी क़बूलियो। त हिकु त ज़िम्मेवारी जो जेको अहसासु आहे इहो तमामु ज़रूरी आहे। ठीकु आहे, त ॿिए खे ॾिसी बि माण्हू कॾहिं कॾहिं माण्हू खे अकुल ईंदो आहे। ठीकु आहे, माण्हू खे पंहिंजी सम्झ त नथी अचे, पर ॿिए खे ॾिसी मथां पोइ सिखे। जॾहिं उते उर्दू ॻाल्हाईंदड़ मेंबर जेके आहिनि उहे उर्दू में था ॻाल्हाइनि,
तव्हां अंग्रेजी में था ॻाल्हायो, तव्हां उर्दू में था ॻाल्हायो, तव्हां सिंधी ॿोली में छो नथा ॻाल्हायो? तव्हां लतीफ़ जी ॿोली जा इनकारी था थियो, तव्हां सचल जी ॿोली जा इनकारी था थियो, तव्हां पंहिंजी जीजल जी ॿोली जा इनकारी था थियो, जंहिं ॿोली में तव्हांखे लोली मिली, जंहिं ॿोली में लोली ॾींदे अमर तव्हांखे थञ धाराई, उन ॿोली में तव्हां छो नथा ॻाल्हायो? उर्दू वारो, उर्दू ॻाल्हाईंदड़ मेंबर जॾहिं उर्दू में थो ॻाल्हाए त तव्हां सिंधी में छो नथा ॻाल्हायो? कहिड़ी मजबूरी आहे तव्हांजी? छा तव्हां पंहिंजी ॿोली खे घटि था सम्झो, या सिंधी ॿोली ॻाल्हाइण सां तव्हां जो को वज़न घटिबो, तव्हांजी का अहमियत घटिबी, तव्हांजो को कद घटिबो? त तव्हां ॿिए खे ॾिसी सिखो, उते बि तव्हां उहो नथा सिखो। पंजाबी मेंबर पंजाबी ॿोली में ॻाल्हाए थो, तव्हां उन खां नथा सिखो। पश्तून मेंबर जेको आहे उहो पश्तो में ॻाल्हाए थो, उन जो को एतिराज़ नथो करे, तव्हांखे सिंधी ॿोली ॻाल्हाईंदे सिकाई थी थिए। त मुंहिंजा दोस्तो, मुंहिंजा प्यारा भाइरो, तव्हां आख़िरकार कंहिंखे ख़ुशि करण था चाहियो? सिंधी क़ौम तव्हांखे इन लाइ मोकिलियो आहे, तव्हांजे हक़नि जी हिफ़ाज़त करियो। सिंधी क़ौम तव्हांखे इन लाइ असेंबली में मोकिलियो आहे, घोट करे त सींगारे सरगसन सां तव्हांखे असेंबली में मोकिलियो आहे त तव्हां उते हुननि जी ॿोली लाइ, हुनजे क़ौमी हक़नि लाइ, हुनजे इक़्तिसादियात जी बहाली लाइ, हुनजे रोज़गार जे ज़रियनि खे बहाल करण लाइ, हुनजी बुख बेरोज़गारी ऐं गुरबत खे ख़तमु करण लाइ तव्हांखे असेंबली में मोकिलियो आहे। ऐं तव्हां जॾहिं असेंबली में पहुचो था त तव्हां जंहिं ॿोली में वोटरनि खां वोट था घुरो ऐं जंहिं ॿोली खे ॿुधी वोटर तव्हांखे वोट था ॾीनि, तव्हां असेंबली में पहुची उन ॿोली खे भुलिजी था वञो। उहा ॿोली तव्हां नथा ॻाल्हायो। छो? छा तव्हां असेंबली में पहुचण खां पोइ पंहिंजा कयल सभु वाइदा भुलिजी था वञो? जेकॾहिं ईअं आहे त तव्हां जेॾी महिल वोट वठण था अचो, ओॾी महिल बि त तव्हां उर्दू में तक़रीरूं करियो न, ओॾी महिल बि तव्हां जेको सो ॿियनि अंग्रेजी में तक़रीरूं करियो न। आवाम जे अॻियां जेको वोट था घुरो, जेका ॻोठनि में था अचो, ओॾी महिल पोइ छो था तव्हां जेको सो शाह लतीफ़ जा बैत पढ़ो, सचल जा बैत पढ़ो ऐं बुल्ला शाह जा बैत पढ़ो ऐं पाण खे चओ था त बाबा बसि सिंधी ॿोली में बसि सिंधी भाउ आहियां तव्हांजो। उते त तव्हां ईअं था चओ, ऐं जॾहिं असेंबली में था पहुचो त पोइ तव्हांखे शाह लतीफ़ जी ॿोली विसरियो वञे, पर तव्हांखे तव्हांजी अमड़ जंहिं सिंधी ॿोली में लोली थञ पीआरी हुई, तव्हां उन लोली खे बि विसारे अंग्रेजी था ॻाल्हायो। छो? कहिड़ी तव्हांजी मजबूरी आहे? त हिकु त अॼु खां पोइ, छो त तारीख़ पंहिंजो रिकॉर्ड रखंदी आहे, सिंधी क़ौम न सिर्फ़ु सिंध में पर सॼी दुनिया जी सिंधी क़ौम तव्हां खां अॼु मुतालबो थी करे। को बि वॾो मुतालबो कोन्हे। इहो मुतालबो आहे त जंहिं ॿोली में तव्हांखे पंहिंजी जीज माउ लोली ॾिनी आहे थञ धाराईंदे, उहा ॿोली न विसारियो, उन ॿोली में ॻाल्हायो। इहो को वॾो मुतालबो बि कोन्हे। इहो तव्हांखे यादि ॾियारण लाइ सॼी सिंधी क़ौम पूरी दुनिया में ॼाण रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे थ्रू तव्हां खां इहो मुतालबो थी करे त तव्हां सिंधी ॿोली में ॻाल्हायो। ॿियो इहो त जेको बि सिंध असेंबली में जेको बि रिकॉर्ड आहे, सिंध असेंबली जो घटि में घटि जेको रिकॉर्ड आहे उहो त सिंधी में हुअणु खपे। छो ॿियनि ॿोलियुनि में अंग्रेजी में छो आहे? कहिड़ी ज़रूरत आहे? सिंध असेंबली जो जेको रिकॉर्ड आहे उहो सिंधी में हुअणु खपे। सिंध में जेके इदारा आहिनि, उन्हनि जी ॿोली बि सिंधी में हुअणु खपे।
उन्हनि जी लिख पढ़ बि सिंधी में हुअणु खपे। जेकॾहिं असां ख़ुदि तव्हां असेंबली मेंबरनि जे कमु इते ख़तमु कोन थियो आहे त तव्हां बसि बिल पास करे मोकिले छॾियो, अॻिते उन बिल जी तव्हां पोइवारी कान कई, उहो बिल जेको सो उछलिजी वियो, रुली वियो, लताड़जी वियो, लतनि में तव्हां मस करे वेही रहिया, तव्हां इहो ॿुधायो बाबा असां पंहिंजो बिल पास करे मोकिले छॾियो। बाबा तव्हां केतिरी हुनजी पासदारी कई, इहो बि जवाबु तव्हांखे ॾियणु खपे। त बाबा असां बिल मोकिलियो, उन खां पोइ क़ौमी असेंबली में जेके हेतिरा असांजा जेके सिंधी मेंबर हुआ उन्हनि उन बिल जी हिमायत कई। पोइ वरी सेनेट में जेके असांजा सिंधी ॻाल्हाईंदड़ जेके मेंबर हुआ उन्हनि बि हेतिरी हिमायत कई। पोइ जेको सो फेल थी वियो हलियो त उहा जुदा शइ आहे। त तव्हां पंहिंजी ॿोली जी मालिकी करियो ऐं इहो मुतालबो सॼी दुनिया जा सिंधी तव्हां खां कनि था। अॼु खां पोइ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे थ्रू ऐं सभिनी सिंध जे आशिकनि सां गॾिजी तव्हां सां मुखातिब आहियां। तव्हां जेकॾहिं सिंधी में ॻाल्हाईंदा, सिंध असेंबली जे रिकॉर्ड ते सिंधी ॿोली ईंदी, सिंधी ॿोली ते कमु थींदो, सिंधी में जेके सिंध जा जेके इदारा आहिनि, सिंधी ॿोली में जेके इदारा आहिनि उन्हनि इदारनि जूं वेबसाइटूं सिंधी में थियणु खपनि। स्कूल जेके आहिनि उन्हनि जो रिकॉर्ड बि जेको आहे उहो सिंधी में थियणु खपे। त सॼो कारवंवार जेको सिंध में आहे उहो सॼो सिंधी ॿोली में जॾहिं तव्हां मुतफ़िक़ आहियो सभु मेंबर त तव्हां चओ था त असां ही कानून पास करे मोकिले छॾियो, ठीकु आहे पाकिस्तान में हुनजो अमल दरामद नथो थिए त सिंध में त तव्हांजी असेंबली आहे न, तव्हांजी असेंबली जॾहिं पास करे मोकिलियो आहे त तव्हां पंहिंजे कानून खे पंहिंजे दाइरे में बहाल करायो। उन जे लाइ त तव्हां को अमली कारनामो सरंजाम ॾियो त दुनिया तव्हांखे यादि करे। सुभाणे तव्हां सिंधी माण्हुनि सां वञी वठ घुरण जहिड़ा थियो बाबा असां जेको सो हुते असेंबली में बि बिल पास कयो ऐं हिन वक़्तु सॼी सिंध में असां जेका हर शइ सिंधी ॿोली में असां जेको वाइदो जेको आहे उहो वचन जेको कयो आहे उहो वफ़ा करे वेठा आहियूं। बाक़ी हाणे अॻिते नथो हले त उन जे लाइ बि जदोजहद लॻी पई आहे। उते बि असांजा जेके मेंबर आहिनि मुख़्तलिफ़ असेंबलियुनि में उहे उते विड़िया पिया आहिनि। उहे उते जेको सो पंहिंजा मुतालबा बार बार जेके से दोहराइनि पिया। त बाबा लफ़्ज़नि जी ज़िमेवारी जेका आहे उहा क़बूलियो। सभिनी असेंबली जा जेके बि पार्लियामेंट जा जेके बि मेंबर आहिनि सिंधी मेंबर जेके बि सिंधी मेंबर आहिनि उहे सेनेट में हुजनि, उहे क़ौमी असेंबली में हुजनि, उहे सिंध असेंबली में हुजनि, MP हुजनि, MNA हुजनि, सेनेटर हुजनि, उन्हनि सभिनी ते इहा ज़िमेवारी थी थिए त हू पंहिंजी डीजल जी ॿोली खे न विसारी। ॿी ॻाल्हि जेका आउं सिंध गवर्नमेंट खे यादि ॾियारणु थो चाहियां, तव्हां वटि सिंधी कल्चर डिपार्टमेंट आहे, सिंधी सकाफ़त खातो बि आहे ऐं माशाअल्लाह हिन वक़्तु सकाफ़त खाते जो जेको वज़ीर आहे उहो बि क़ौमी दर्द रखंदड़ इंसानु आहे। उन सां हुजत कंदे हिकु भाउ जी हैसियत सां ऐं उन सां हुजत कंदे उनखे रिज़ल्ट थो करियां त सकाफ़त खातो सिंध में सिंधी सकाफ़त जे फहिलाव लाइ, सिंधी सकाफ़त जी मालिकी करण लाइ पंहिंजो अमली किरदारु अदा करे। सिंध में जेके दस्तकारी थिए थी, हथ जा जेके हुनर आहिनि, सिंध जी अजरक जी सनत जेका त तबाह पई थिए उन सनत खे जेको सो बहाल कयो वञे। उहे कारीगर जेके लावारस थिया पिया आहिनि उन्हनि जी मालिकी कई वञे। असां वटि रिलियूं थियूं ठहनि, असां वटि कच्छियूं थियूं ठहनि, असां वटि लोहियूं थियूं ठहनि, अलाए कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं भर्त जा अलाए कहिड़ा कहिड़ा वॾा वॾा कम पिया थियनि। उन्हनि सभिनी शयुनि जी मालिकी थियणु खपे, उन्हनि जूं नुमाइशूं थियणु खपनि।
उन्हनि जी आलमी मार्केट ठाही वञे। जीअं उहो कोरियत माण्हू जेको हुते मज़ूरी करे थो उन खे पंहिंजो एतिरो उजरो मिले जो शौक़ सां उहो कमु करे, त उन सिंधी सकाफ़त खाते खे बाक़ाइदे अमली तरह अहिड़ो कमु करणु खपे जो ख़बर पवे त बाबा वाकई हाणे असांजे सकाफ़त जी मालिकी थिए पई। मुंहिंजा भाउ सरदार शाह, तूं असीं तोखे पंहिंजो सम्झूं था तॾहिं हुजत था कयूं, असां तोखां इहो मुतालबो था करियूं त तूं ॾींहं राति सिंधी सकाफ़त जे लाइ, सिंधी ॿोली जे लाइ, उनजे बका जे लाइ, उनजे फैलाव लाइ कमु कंदे त तारीख़ तोखे अमर करे छॾींदी। पर जेकॾहिं तो ॿियनि वारा साॻी कमु कया पोइ तारीख़ तोखे तो मां उमेदूं तमामु वॾियूं असां रखूं था, ऐं जेकॾहिं उहे उमेदूं पूरियूं न थियूं त पोइ अदा शायदि तव्हां बि सुभाणे तारीख़ जेके सिफ़े ते तव्हांजो नालो न हुजे। मौक़ो मिलंदो आहे, मौला अली जो चवणु आहे त इक़्तदार बरसाति जे उन कतरे जीअं आहे जेको जेकॾहिं नांग जे वात में पवे त ज़ार कातिल थियो पवे, पर जेकॾहिं सिप जे वात में वञे थो अमुला मोती मानक थियो पवे। त तव्हांखे जेको मिलियल इक़्तदार आहे उहो मोती थिए, उहो मानक थिए, उहो कातिल ज़ार न थिए। उन सां गॾु ऐं सिंध जे तालीम खाते साईं मुराद अली शाह मां बि असांखे सुठियूं उमेदूं आहिनि, उनखे असां गुज़ारिश कंदासीं त बाबा सिंध में जेके बि इदारा आहिनि उन्हनि इदारनि में सिंधी ॿोली जे फहिलाव लाइ उन्हनि इदारनि में तव्हां कमु करियो, उते वेबसाइटूं ठाहियो, उते बाक़ाइदे ज़िम्मेवार बनायो, उते प्राइवेट स्कूल जेके आहिनि उहे सिंधी ॿोली कोन था पढ़ाइनि, उन्हनि खे पाबंद करियो, उहे सिंधी ॿोली बाक़ाइदे पढ़ाइनि। सिंध में त घटि में घटि सिंधी ॿोली हुजे। ॿी जेका ख़ासि ॻाल्हि ऐं साईं मुराद अली शाह में उमेदूं सम्झी नौजवान आहे, घणो कुझु हुन ॾिठो आहे, उन खां आउं हीउ मुतालबो थो करियां त जेके बि सिंध जा स्कूल आहिनि, तव्हांखे ख़बर हूंदी साईं मुराद अली शाह साहिबु, तव्हां ख़बर हूंदी तव्हांजे ॻोठ में बि पुराणो स्कूल मौजूदु हूंदो। उन स्कूल में तव्हां वेंदा त उते तव्हांखे काठ जी हिकिड़ी पुराणी पेटी नज़र ईंदी। उन पेटी खे तव्हां कॾहिं खोलाए ॾिसो त उन में लाइब्रेरी बुक्स पियल आहिनि। यानी को दौर हो जो सिंधी किताब छपबा हुआ त तालीम खातो उहे किताब ख़रीद कंदो हो ऐं पोइ स्कूल लाइब्रेरियुनि में उहो मोकिलींदो हो, जंहिंसां हिकु तरफ़ त सिंधी किताब 10 एडिशन छपिया, 10 एडिशन उन्हनि किताबनि जा छपिया, अदीबनि लिखियो, अदीबनि खे रॉयल्टी मिली। को बि अदीब उन वक़्त में जेको सो बुखियो कोन हो जेको हींअर आहे, हू पंहिंजा किताब लिखे बि पाण, छपाए बि पाण, वरी विकिणण लाइ वटि दर दर भिका खाईंदो। इहो दौर कोन हो उन वक़्त में। उन वक़्त में अदीब रॉयल्टी वठी इदारा उनखे चवंदा हुआ, हू मौज़ू ते जेके किताब लिखी ॾींदा हुआ, तालीम खातो ख़रीद कंदो हो ऐं उहे उन वक़्त जा जेके हज़ारे स्कूल हुआ उन्हनि मंझि उहे किताब वेंदा हुआ ऐं उते लाइब्रेरियूं ठहंदियूं। उन लाइब्रेरियुनि सां 2 फ़ाइदा थिया, 3 फ़ाइदा थिया। हिकिड़ो फ़ाइदो त इहो थियो त उस्ताद जंहिं वटि उहे लाइब्रेरी जा किताब ईंदा त उहो लाइब्रेरी जो किताब पढ़ंदो त उस्ताद आलिम थी विया, उस्ताद आलिम थी विया। जेके उस्ताद हुआ उन्हनि जॾहिं लाइब्रेरियूं स्कूलनि में खुलियूं त उन्हनि वांदकाई जे वक़्त में उहे किताब पढ़िया त उहे उस्ताद आलिम थी विया। शागिर्दनि खे उहे नंढे हूंदे जेके इनामी स्कीमनि में जेके किताब मिलिया उहे किताब पढ़ी अदीब थी विया हलिया। ॻोठाणा जेके वांदकाई जे वक़्त में जेके उन स्कूल में जी लाइब्रेरी में अची किताब खणंदा हुआ, उहे ॻोठाणा बाशऊर थी विया हलिया। त उन स्कूल जी लाइब्रेरी 3 पासनि खे बाशऊर बनायो। ॻोठाणनि खे बाशऊर बनायो, शागिर्दनि में लिखण पढ़ण जो शौक़ु पैदा कयो, उस्तादनि खे बि आलिम ऐं अदीब बनाए छॾियो। त ख़ुदारा ही दौर आहे, ही वक़्तु आहे। तव्हां हिकिड़ो नोटिफिकेशन जारी करियो
उहो नोटिफिकेशन इहो आहे त सिंध जा जेके बि तइलीमी इदारा आहिनि उहे SNC फंड जेको आहे या स्कूल फंड जेको आहे या कॉलेज जो फंड जेको आहे या यूनिवर्सिटी जो जेको फंड आहे उन फंड जो सिर्फ़ु 10% वधीक न, सिर्फ़ु 10%, सिर्फ़ु 10% मां उहो सिंधी किताब ख़रीद करे लाइब्रेरियूं क़ाइमु कर। ऐं सम्झां थो त सिंध जे लखे स्कूलनि में जो लाइब्रेरियूं खुली वियूं हलियूं त इहे उस्ताद आलिम थी वेंदा। इन्हनि उस्तादनि में पढ़ाइण जो शौक़ु पैदा थींदो। वालदेन जॾहिं किताब पढ़ंदा त उन्हनि खे पंहिंजे ॿारनि खे पढ़ाइण जो जेको त शौक़ु थींदो। ॿार जॾहिं किताब पढ़ंदा त उन्हनि में दिलचस्पी वधंदी। ऐं ॿिए तरफ़ सिंधी किताब जी मार्केट वधंदी। सिंधी किताब वधीक लिखबो, वधीक छपबो, वधीक किताब जेको सो पखड़ंदो त उन सां पंहिंजी ॿोली जी बि मालिकी थींदी। यानी हिकिड़े कमु करण सां 10% बजट जेका हींअर कंहिं कम में कान थी अचे, उन बजट मञा 10% जेकॾहिं असां इन कम ते शर्त इहो त उहा ॻाल्हि न हुजे, उनते बाक़ाइदे अमल थिए, अहिड़ो सख़्ती सां नोटिफिकेशन जारी कयो वञे। मुराद अली शाह खे घुरिजे, मौजूदा तइलीम जे वज़ीर खे घुरिजे त हू अहिड़ो नोटिफिकेशन जारी कनि त सिंधी ॿोली में जेके बि किताब छपजनि था उहे तइलीम खातो ख़रीद कंदो ऐं सभिनी स्कूलनि ॾे इहो नोटिफिकेशन कयो वञे, सभिनी तइलीमी इदारनि ॾे इहो कयो वञे, नोटिफिकेशन लेटर जारी कयो वञे त सख़्ती सां इन ते अमल कयो वञे त तव्हां पंहिंजे फंड जो 10%, सिर्फ़ु 10% तव्हां इन किताबनि जी ख़रीदारी ते ख़र्चु करियो त उन सां तमामु वॾी ॿोली जी ख़िदमत थींदी, इल्मु अदब ऐं शऊर जी ख़िदमत थींदी, उहो वधंदो, माण्हू बाशऊर थींदो। ऐं सिंध जेका आहे, जेका हींअर हिन वक़्तु सभु चओ था त बाबा सिंध जहालत तरफ़ धिक बि थी वञे, जहालत जी ऊंदाही सिंध खे खाई वई आहे। बाबा तव्हां हुनमें रोशनी जा ॾीआ त ॿारियो, तव्हां कुझु त करियो। स्कूल में हिकिड़ी पेटी वठी उनमें तव्हां जेका 100 किताब त रखो, ॾिसो त उन्हनि किताबनि में केतिरा जेके मशल था ॿरनि, केतिरा जेके माण्हू बाशऊर था थियनि। त इहे चंद गुज़ारिशूं हुयूं के आऊं जेको ही ख़त लिखियो वियो असेंबली मेंबरनि खे, उन ख़त जी वज़ाहत बि मूं कई आहे ऐं ॿिए तरफ़ मूं इन ख़त खे थोरो वसी करे सॼी दुनिया में जेके बि सिंधी माण्हू रहनि था, रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे मरफ़त, छो त रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन सिंध जे ज़मीर जो तर्जुमान आहे। अॼु सिंध जे ज़मीर जे ऐवान तां बि सॼी दुनिया में रहंदड़ सिंधियुनि जो आवाज़ बणिजी ऐं तव्हां सिंधी पार्लियामेंटी मेंबरनि ऐं सिंध हुकूमत सां मुखातिब आहियां। मूंखे उमेदु आहे त मुंहिंजे इन लफ़्ज़नि खे ॿुधो वेंदो, गौर कयो वेंदो, सम्झो वेंदो ऐं अमल कयो वेंदो। जेकॾहिं इन ॻाल्हि ते अमल थियो त पोइ यकीनन सिंध जी तारीख़ में तव्हांजो नालो रोशन रहंदो। इन वक़्तु बि तव्हांजो ज़मीर मुतमइन थींदो। सिंधी माण्हू तव्हांखे ख़राज तहसीन पेश कंदो, तव्हांजी आज्ञा कंदो, तव्हांजे हिननि अमलनि जी, हिननि फ़ैसिलनि जी। तव्हां पाण खे अजूबो न बनायो, तव्हां पंहिंजे वोटर खां न कटिजो। तव्हां वोटर जे जज़्बनि जी तर्जुमानी करे करियो त वोटर तव्हांखे भाईंदो। तव्हांखे वरी वापसि हिननि माण्हुनि में अचिणो आहे। तव्हां सभु गॾु आहियूं, के धार कोन आहियूं, न को तव्हां
परे आहियो न की असीं परे आहियूं, पाण सभु हिकिड़े घर जा भाती आहियूं, जीजल सिंध जा वारस आहियूं। पाण खे जेकॾहिं मालिकी पंहिंजनि शयुनि जी पाण न कई त ॿियो केरु कंदो? तंहिंजे लाइ मूंखे उमेदु आहे त पाण सभु गॾिजी कुझु न कुझु कंदासीं ऐं उहो कुझु कंदासीं जंहिंसां असां हिन सिंध में रोशनी जा ॾीआ ॿारे सघूं ऐं पंहिंजो ज़िम्मेवाराना किरदारु अदा करे सघूं। शाल सां पंहिंजे ॻाल्हायल लफ़्ज़नि जी ज़िम्मेवारी बि क़बूलियूं। तव्हां सभिनी जी महिरबानी। इन सां गॾु मौज़े सामईं ऐं हाणे इजाज़त थो वठां। तव्हांजो पैगाम मूं सिंध जे पार्लियामेंटी मेंबरनि ऐं सिंध हुकूमत ताईं पहुचाए छॾियो आहे। वधीक पाण सभिनी खे इंतज़ारु रहंदो त पंहिंजे इन दरख़्वास्त ते एतिरे क़दुरु गौर थो थिए। तेसि ताईं सदाईं गॾु पंहिंजे मशहूरु फलकारे खे इजाज़त ॾींदा। यार ज़िंदा सोबत पाकी। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन